अस्सलाम वालेकुम संगत, उम्मीद आहे ख़ुशि आबाद हूंदो। संगत, अॼु मां तव्हां सां पंहिंजी रमज़ान जी डेली रूटीन शेयर कंदुमि। सुबुह सवेर उथंदो आहियां, फ्रेश थी करे सैरी करे ऐं रोज़ी लाइ निकिरंदो आहियां। इहा उहा होटल जिते मुंहिंजी रिहाइश आहे ऐं होटल खां निकिरंदे ई ॿाहिरि आहे पार्किंग एरिया, जितां खां मां पंहिंजी गाॾी खणंदो आहियां ऐं उन खां पोइ गाॾी ड्राइव करे मां पंहिंजे दोस्त खे पिक करण लाइ वेंदो आहियां। हर रोज़ु सुबुह जो चङी थधि हूंदी आहे। अॼु -3 हुई। दोस्त जी होटल मुंहिंजी होटल खां 10 मिंट पंध ते हूंदी आहे। दोस्त जो नालो आहे यूसुफ, जंहिंजो तालुक़ु आहे मोरक्को सां। हिन दोस्त बि रोज़ो रखियो आहे ऐं ॿई रोज़ेदार ऑफ़िस ॾांहुं रवाना थींदा आहियूं। टोटल 45 मिंटनि जी ड्राइव हूंदी आहे। 7:30 बजे ऑफ़िस पहुची करे असांखे हर रोज़ु मॉर्निंग मीटिंग अटेंड करणी हूंदी आहे। मां हर रोज़ु पंहिंजे कम लाइ मोटिवेट हूंदो आहियां, छो जो इहा मुंहिंजी ड्रीम जॉब हुई। अॼु जो ॾींहुं हिकिड़ो ख़ासि हुयो, छो जो असांजे क्लाइंट जी तरफ़ां हिकिड़ो नंढिड़ो गिफ्ट मिलियो हुयो, जेको हुयो क्रेडिट कार्ड होल्डर। मॉर्निंग मीटिंग खां पोइ हर को पंहिंजो नाश्तो कंदो आहे ऐं कॉफ़ी पीअंदो आहे। असांजो बि रोज़ो हुयो, त इन करे असां पंहिंजे कम तां लॻासीं। सुबुह जो अधु कलाकु ईमेल्स रीड करण ऐं रिपोर्ट्स ठाहिण में लॻी वेंदा आहिनि। उनखां पोइ साइट ॾांहुं रवाना थींदा आहियूं ऐं हर को पंहिंजा टास्क पूरा करण लाइ कम ते लॻी वेंदो आहे। इहा बि ख़ुशनसीबी हुई जो अहिड़े मौसम में असांखे रमज़ान नसीबु थियो। असां पंहिंजा टास्क मुकमल करे हिकु यादगार सेल्फी कढाईसीं। साइट खां वापसी ते हिकु ख़ूबसूरत जॻह ते ब्रेक हईंसीं। इहा उहा जॻह आहे जिथां मिल्की वे गैलेक्सी माण्हू ॾिसणु ईंदा आहिनि। उनखां पोइ असांजे मोरक्कन दोस्त बर्फ़ सां पाण जहिड़ो माण्हू ठाहियो। बर्फ़ जो गुॾो ठाहिण खां पोइ यूसुफ जा 2-3 फ़ोटू कढियमि ऐं उनखां पोइ बर्फ़ जा गोला ठाहे हिक ॿिए सां रांदि खेॾीसीं। रस्ते में हिकिड़ो बुद्धिस्ट टेम्पल आयो, उनजो बि दीदार कयोसीं। टेम्पल घुमी बर्फ़ सां रांदि खेॾी कमकार करे होटल ॾांहुं वापसी कईसीं। रस्ते में मोहम्मद यूसुफ जी अखि लॻी वई ऐं उनखे उनजी होटल ड्रॉप करे मां बि पंहिंजी होटल ॾांहुं रवाना थी वियुमि। त संगत, इहो मुंहिंजो अॼु जो ॾींहुं। उमेदु आहे तव्हांखे व्लॉग पसंदि आयो हूंदो। साकिब खे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।